टीचर ने ताईं असां पढ़ियल उहे ज़िंदाबाद। ऐं सभिनी दोस्तनि जो शुकुरगुज़ार आहियां। ऐं अक्सर हिननि दोस्तनि जेके टीचर आहिनि सदाईं पंहिंजे हक़ लाइ निकिता आहिनि ऐं असांखे पढ़ाए असीं वॾियुनि सीटुनि ते आया आहियूं। पर जेको कारो कानून अॼु लागू थियो आहे 21 स्केल खां वठी 22 स्केल ताईं जेके वॾियुनि सीटुनि ते वेठल आहिनि उहे ईअं न सम्झनि असांजी पेंशन कोन कटिबी। असां अॼु जेको टंडे मोहम्मद ख़ान में ही जेको सीसी साईं गुलाम मोहम्मद छलगिरी साहब इताद गॾु कयो आहे ऐं सलाम जो पेश करां हिननि सभिनी दोस्तनि हिन इताद में असीं सभु गॾु ऑल रेवेन्यू इम्प्लाइजेशन प्लेटफॉर्म पंहिंजी डिप्टी कमिश्नर ऑफिस रीढ़ जी अॾी हूंदी आहे सिंध जे डिपार्टमेंट जी उहो असां लॉक करे वेठा आहियूं। ऐं इनशाला असांजी शहबाज बिल्डिंग आहे जितां वर्क हलंदो उहो बि बंदि पियो आहे। ऐं कराची जेके असांजी कैंप ऑफिस आहे ऑल रेवेन्यू इम्प्लाइजेशन उहा बंदि पई आहे। उहो छाजे कजे उहो इन करे असांजी पेंशन में कटौती जेकी कनि पिया 21 स्केल खां वठी 22 स्केल ताईं। इन करे ऐं दोस्तनि सभिनि जे गुज़ारिश थो करां त घर में न वियो पंहिंजे ज़मीर खे जाॻायो। हिकिड़ी कावश आहे त हिकु माण्हू जीअं त कबूतर हूंदो आहे कबूतर वेठो हूंदो आहे त ॿिली ईंदी आहे कबूतर चवंदो आहे त अखि पूरे आहियां त मूंखे कुझु कोन थींदो त उहा ॿिली अची खाई वेंदी आहे त कबूतर अखि बंदि करे वेही रहंदो आहे त ॿिली ईंदी आहे त उन कबूतर खे खाईंदी आहे। असांजा काफ़ी दोस्त आहिनि टीचर आहिनि रेवेन्यू मुलाज़िम अचण लाइ तयारु कोन्हे। पेंशन ख़ाली तव्हांखे कोन मिलंदी पेंशन सभिनि खे मिलंदी। ही उहो कमु करे वेठा आहिनि दोस्त जेके घरनि में वेठा आहिनि ऐं कबूतर ऐं ॿिली वारो त असां अखि बंदि करे वेठा आहियूं त कमु थियो अखि बंदि कई त ॿिली खाइए ईअं ई असांखे खाईंदा असांखे उथणो पवंदो असांखे जदोजहद करणी पवंदी। इनशाला असांजे मर्कज़ी क़ाइद जेके आहिनि अशरफ वो कंहिंजे करे बीठनि पंहिंजे करे बीठनि त पोयां ही दोस्त असांजे पुठि भरियल अॻुवा अॻियां उहे बीठनि लठू उहे खाईंदा असांखे हिमत ॾियणी आहे। जीअं हिते हिमत साईं गुलाम मोहम्मद छलगिरी ॾिनी आहे उहा जीअं ट्रेन हूंदी आहे न ट्रेन जी इंजन हूंदी आहे असीं बोगियूं आहिनि असां इहा बोगी मज़बूत करे असांखे अॻियां निकिरणो आहे असांखे कदम पाए कदम हलणो आहे। जीअं अॼु साईं हिते प्रोग्राम कयो आहे आपका आहे सुभाणे उते प्रोग्राम पोइ अॻियां आहिस्ते आहिस्ते पोइ वरी रेवेन्यू डिपार्टमेंट अॼु जेकी जदोजहद आहे ऐं उन्हनि मीडिया जे थ्रू व्हाट्सअप जे थ्रू उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां असीं गवर्नमेंट मुलाज़िम जेके 42 डिपार्टमेंट असीं हिकु ई प्लेटफॉर्म ते बीठल आहियूं। इहो ई असांजे द्वारा पेंशन कटे जेको लेटर कटियो आहे असांजे जहिड़ो कोन्हे असीं पाण गवर्नमेंट आहियूं कंहिंसां जहिड़ो आहे जहिड़ो हुननि सां आहे जेको इहो लेटर कटियो हिकिड़ो पने जो टुकड़ो भराए महिरबानी वापसि वठियो वञे असांजी जेकी पेंशन कटौती आहे उहा वापसि